अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आऊँ है यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, सुभाणे सेनेट जी इलेक्शन आहे जंहिंमें डिप्टी चेयरमैन ऐं चेयरमैन सेनेट ऐं डिप्टी चेयरमैन सेनेट जेके इलेक्ट थींदा सुभाणे सेनेटर्स मां, जंहिंमें हलफ़ बि खणंदा जेके न्यूली इलेक्टेड सेनेटर्स आहिनि। त इजलास त तलब थी वियो आहे। हाणे असल में गवर्नमेंट जे तरफ़ां त मतिलबु अक्सियत न आहे उन्हनि वटि, पर पोइ बि गवर्नमेंट वटि जेके पंहिंजे MKM वारा आहिनि उन्हनि इतादनि चई छॾियो आहे त असां गवर्नमेंट खे सपोर्ट कंदासीं। पासा मुस्लिम लीग काफ़ारनि बि अनाउंस करे छॾियो त असां गवर्नमेंट खे सपोर्ट कंदासीं। जमात इस्लामी चवे त असां कंहिंखे बि वोट न ॾींदासीं। बाक़ी हिन पासे खां जेको PDM आहे हिन में थोरा इल्ज़ामात तरह जे साम्हूं अचनि था पिया। मरीन नवाज़ जो क्लेम करणु त असांखे फ़ोनियूं आयूं आहिनि। थोरी देरि पहिरियां पर्सनल नून वारा बि जेके प्रेस कॉन्फ्रेंस करे विया उहे त बाक़ाइदा एक्सप्लेन करे विया त कहिड़े नमूने कहिड़े तारीख़ुनि ते फ़ोनियूं आयूं आहिनि। पीपल्स पार्टी हिनखे रिजेक्ट कयो आहे त अञा ताईं फ़ोनियूं न आहे। अञा ताईं यूसुफ रज़ा गिलानी साहिब जो चवणु त न्यूट्रल आहे इलेक्शन्स। ठीकु आहे। सो हाणे सुभाणे इलेक्शन आहिनि ऐं ज़ाहिर ही इलेक्शन जी राति चइबी ऐं हिन में ज़ाहिरी तरह अगरि अंग अख ॾिसूं त सिंपल ॻाल्हि आहे त अपोज़िशन वटि 3 खां 4 MPs जी अक्सरियत। अगरि जमात इस्लामी जो छॾे बि छॾियूं, अगरि 52 मां हिकिड़ो वोट कढी बि छॾियूं त 51 वोट्स आहिनि हुननि वटि 47 आहिनि। त अगरि सिंपल हिसाब थिए, अगरि कोई इलेक्शन वाकई में असांजे मुल्क में फेयर थींदा हुजनि त ज़ाहिर आहे यूसुफ रज़ा गिलानी बि खटे वेंदो ऐं डिप्टी चेयरमैन अब्दुल गफ़ूर हैदरी साहब बि खटे वेंदा। पर हिन में को पोइ एॾी का पाण खे ॻोरी क़िस्म जी वॾी का बहस मुबाहिसे या साइंस जी ॻाल्हि ई कान्हे। सिधो हिसाब किताब। लेकिन असां वटि ॻाल्हियूं एतिरियूं सिधियूं नथियूं थियनि यासिर साहब। तंहिंजे करे पाण ही सभु गौर फ़िक्र थिए थो। ऐं हुन में बुनियादी फैक्टर इहो हुजे थो त किथे सेनेटर्स लोटा त न थींदा, वफ़ादारियूं त न मटाईंदा, ज़मीर जाॻंदो या सुम्हंदो त न। हाणे उन में जेको ज़मीर खे जॻाइण ऐं सुम्हाइण वारो कमु आहे उहो जेको सभिनी खां मुसर अंदाज़ में असांजे मुल्क जी तारीख़ ॿुधाए थी त उहो पोइ जेके ग़ैबी ताक़तूं हुजनि थियूं, सघारो जेको हुजे थो, जेको बि सघारो हुजे थो। मिसाल ज़रूरी न आहे त असीं इस्टेब्लिशमेंट खे चऊं। अगरि हुकूमत खे छॾे ॾिजे, फ्री हैंड ॾिजे, त हुकूमत वटि बि अहिड़ा वसीला हुजनि था जेको कंहिं माण्हू खे ज़मीर खे जॻाए या सुम्हारे सघे थो। पुलिस हुजे थी, FPR हुजे थी, उन ते केसिस हुजनि था, एंटी करप्शन खोड़ किस्सा हुजनि था। सो जेको बि सघारो आहे उहो हिन इलेक्शन्स ते असरअंदाज़ थी सघे थो। सो हाणे मरियम नवाज़ साहिबा अॼु वरी चयो त भई इदारनि पारां फ़ोन पिया अचनि ऐं बकौल मरियम साहिबा त फ़ोन हुननि रिकॉर्ड बि करे वरिता आहिनि। हाणे मूंखे सम्झ नथो अचे त ज़ाहिर फ़ोन त आयो हूंदो WhatsApp ते। अञा ताईं मुंहिंजी ॼाण मूजिबि त कंहिं मतिलबु असां तव्हां आम माण्हुनि वटि त WhatsApp रिकॉर्डिंग मौजूदु न आहे। WhatsApp ते तव्हां ॿिए जी कॉल रिकॉर्ड नथा करे सघो। हाणे कंहिं वटि इहे लेटेस्ट टेक्नोलॉजी अची वई हुजे त आउं नथो चई सघां, पर ज़ाहिरी तरह WhatsApp ते कॉल रिकॉर्ड नथी थिए, लेकिन हुनजा तरीक़ा निकिरी आया हूंदा। सो मरियम साहिबा इहो चए पई त असां वटि रिकॉर्डिंग मौजूदु आहे। वरी अॼु असद इक़बाल साहब ऐं नवाज़ लीग वारा पंहिंजो हिकिड़ो सेनेटर मौलाना साहब वठी आया। हू चए थो त मूंखे त आई ई फ़ोन, ऐं न डिॼंदसि, ऐं ज़रूरु वोट कंदसि। सुवाल इहो आहे त नवाज़ लीग जे अहिड़े माण्हुनि खे जेके माण्हू वञी पंहिंजी क़यादत खे दहां ॾींदा, उन्हनि खे छो फ़ोनूं वई हूंदियूं? ॾिसो एतिरी नॉलेज हर सेनेटर, हर MNA MPA जी हिकिड़ी फाइल त ठहियलु हूंदी आहे न, ख़बर हूंदी आहे त भई हिन माण्हू जो मिसाल पीपल्स पार्टी में अगरि कंहिंखे टोड़णो हुजे त रज़ा रब्बानी खे त फ़ोन कोन कबो न। ठीकु आहे, नथो नाला न खणा जिन्हनि खे फ़ोन करणु खपे, उहो मूंखां वधीक हुननि खे ख़बर हूंदी। सो नवाज़ लीग में बि अहिड़े माण्हुनि खे छो फ़ोन वई हूंदी? सो हाणे आउं नथो चई सघां, ज़रूरु कूड़ हू बि न ॻाल्हाईंदा हूंदा, थी सघे थो को फ़ोन आई हुजे, थी सघे थो त फ़ोन जेका हुजे उहो को सिविलियन इदारे जी हुजे। थी सघे ॾिसो न, आउं फ़ोन जे हिन पासे वेठो आहियां, भले चवंदा आहियूं जेको अमेरिका में वाइट हाउस में ॻाल्हायां पियो, अॼुकल्ह जी टेक्नोलॉजी में ॾुखियो त कोन्हे। सो थी सघे थो ग़लतफ़हमी हुजे नवाज़ लीग खे, छाकाणि त यूसुफ रज़ा गिलानी साहिब जो चवणु आहे त हिन महिल ताईं, छाकाणि यूसुफ रज़ा गिलानी खे या हुनजे वास्ते वारे माण्हुनि खे अञा ताईं फ़ोन न आई आहे। ऐं पोइ भेरे बि यूसुफ रज़ा गिलानी चयो त इस्टेब्लिशमेंट गैर जानिबदार आहे, ऐं वाकई में हुनजी चूंडनि में एतिरी गैर जानिबदार थी वई इस्टेब्लिशमेंट जो PDM अक़लियत में हूंदे बि
PDM जो उम्मीदवार गिलानी साहब खटे वियो हिन दफ़े वरी गिलानी साहब जो ऐं मूं उन महिल बि चयो त ॾिसो गिलानी साहब चए पियो त ज़ाहिर इहे को हा जे सोजरे त न ॻाल्हाईंदो हुन वटि का इंफॉर्मेशन बि हूंदी हुन वटि को पकी पुख़्ती ॻाल्हि हूंदी हींअर बि अगरि गिलानी साहब चए पियो त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे त अगरि मूंखे चओ त यार मरियम साहिबा जी ॻाल्हि मञा या गिलानी साहब जी त मूंखे अलाए मुंहिंजी दिलि थी करे तव्हां गिलानी साहब जी ॻाल्हि खे ज़्यादा वज़न ॾियां छाकाणि त हू बहरहाल प्राइम मिनिस्टर रहियो आहे हू तोड़ जोड़ इन मामले में ज़्यादा सो हाणे ॻाल्हि छा पई थिए त PDM जे अंदरि बि ॿ मौक़ुफ़ आहिनि नवाज़ लीग जो ख़्यालु आहे त इस्टेब्लिशमेंट प्रेशर विझे पई ऐं गिलानी साहब जो ख़्यालु आहे त न न्यूट्रल आहे त या त ॿिन्ही वटि पंहिंजी पंहिंजी इंफॉर्मेशन आहे या PDM हिकिड़े स्ट्रेटजी जे तहत हिकमत अमली जे तहत हू हिकिड़ो अंग्रेज़ी में चइबो आहे गुड कॉप एंड बैड कॉप यानी ॿ पुलिस वारा वेंदा आहिनि पोइ हिकिड़ो चवंदो आहे त हाणे थप्पड़ हणंदो भई सची कर ॿियो चवंदो मां ॻाल्हायां हा मिठा सो किथे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग गुड कॉप एंड बैड कॉप जी गेम त न पिया खेॾनि त हू इस्टेब्लिशमेंट ते इल्ज़ाम पिया हणनि पीपल्स पार्टी न न साईं का ॻाल्हि ई कान्हे अजई ॻाल्हियूं आहिनि अहिड़ी ॻाल्हि न आहे ईअं असां न्यूट्रल आहे इस्टेब्लिशमेंट सो गॉड नोस मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां सो हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन सॼी सूरत हाल में अगरि गिलानी साहब खटे थो ऐं 4 वोटनि खां ई खटे थो त चइबो त वाकई में कुझु बि गेम न थी ऐं वाकई में हर को न्यूट्रल रहियो पर अगरि गिलानी साहब 4 खां वधी 8 वोटनि खां बि खटियो तॾहिं बि मूंखे हैरत कोन थींदी लेकिन अगरि गिलानी साहब हाराए वञे थो त ज़ाहिर आहे पोइ को न को धुर किथे न किथे गैर जानिबदार न हूंदी पोइ छाकाणि त इमरान ख़ान एंड कंपनी शिबली फराज़ ऐं छा नालो आहे उहो चौधरी साहिबु कहिड़ो घणो ॻाल्हाईंदो आहे साइंस टेक्नोलॉजी जो वज़ीर आहे फवाद चौधरी या असद उमर ही शरीफ़ माण्हू ही को तोड़ जोड़ सेनेटरनि खे फिराइबो कीअं आहे कीअं ई हिननि जी वसी ॻाल्हि न आहे इहो कमु वरी इमरान हुकूमत खे को ॿियो करे ॾेई सघे थो सो अगरि हू जेको ॿियो आहे अगरि उहो न पियो करे त पोइ सुभाणे गिलानी साहब चेयरमैन सेनेटर थी वेंदो ठीकु आहे सभु कॉल सां गॾु मोहम्मद अनवर चांग सांगड़ मां जी चांग साहब छा सवाल हूंदो साईं मोहम्मद अनवर चांग पियो ॻाल्हायां कोट घुंडन ज़िले सांगड़ मां असांजो सुवालु आहे त शिबली फराज़ साहिब साईं कल्ह बयानु ॾिनो त असां हर बो इस्तेमालु करे असां सेनेट जो चेयरमैन आणींदासीं जॾहिं अक्सरियत PDM वटि आहे 52 मेंबर हुनजा आहिनि पोइ इख़लाक़ी तौरु छा वज़ीर जो फ़र्ज़ु नथो थिए त हुननि खे जेको आसानी सां सेनेट चेयरमैन थियणु ॾियनि ऐं इहो धमकियूं त बाबा असां हरबो उहो हरबो कहिड़ो हूंदो उहो असां वज़ाहत कंदा मरीम नवाज़ साहिब चयो आहे त बयानु ॾिनो आहे त असांखे धमकियुनि वारा फ़ोन आया आहिनि उहे कहिड़ियूं कोई जेके हिननि खे धमकियूं मिलियूं ॾियनि ऐं उन ते बि जेकॾहिं वज़ाहत थिए त महिरबानी साईं तव्हांजी ठीकु आहे अच्छा इन सां कनेक्टेड अगरि हिकिड़ो फेसबुक ते असां वटि सवाल आहे आफ्ताब सुलेमान लगारी चंबड़ मां शिबली फराज़ जी स्टेटमेंट जे हिसाब सां जेका अॼु बि उन्हनि ॾिनी आहे जिन जो चवणु त बकुल शिबली फराज़ जे सादिक संजरानी हुकूमत ऐं रियासत जो उम्मीदवार आहे त हू हर सूरत में कटींदो हिन बयान खे कीअं था ॾिसो पोइ हाणे इन बयान खे त ख़ैर को छा ॾिसंदसि पर मुंहिंजे लाइ अहमियत हिन बयान में हिकिड़ो लफ़्ज़ आहे जी हा त सादिक संजरानी अगरि शिबली फराज़ साहिब इहो बयानु ॾिए आहे त सादिक संजरानी सरकार जो उम्मीदवार आहे हर सूरत कामयाबु थिए त ठीकु आहे इहो बयानु आहे इन जी तारीख़ में कहिड़ी अहमियत आहे पर चवनि था त सादिक संजरानी साहिबु रियासत जो बि नुमाइंदो आहे हीअ रियासत कॾहिं खां इलेक्शन में शुरू कयो कमाल थी वियो ओन करे छॾियो शिबली फराज़ खे 2 ॾींहंनि में थियो छा आहे कॾहिं चए थो त असीं बाय द बुक न खेॾंदासीं हाणे बि चवणु लॻो पोइ वरी चए थो त हाणे सादिक संजरानी रियासत जो उम्मीदवार आहे हीअ रियासत जो तर्जुमान उम्मीदवार कीअं थी वेंदो इहो त कमाल थी वियो सही ॾिसो ही बर्मा में त हीअं थियल हो न जेको कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट हो आंग सांग सूकी सां म्यांमार में त हुते जी जेका मिलिट्री इस्टेब्लिशमेंट हुई हुन बाक़ाइदा पार्लियामेंट में शायदि 1/3 अलाए केतिरो जेको आहे 25% 25% उहा ऑफिशियली हुई त ही जेको आहे इस्टेब्लिशमेंट जा नुमाइंदा उम्मीदवार हूंदा त उते त कॉन्स्टिट्यूशनल हिकिड़ो अरेंजमेंट हो हिते को कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट त न आहे त शिबली फराज़ चए छा थो कि सादिक संजरानी साहब रियासत जो उम्मीदवार कीअं थी सघे थो चए छा थो शिबली फराज़ साहब त सादिक से ॾिसो इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे त ज़ाहिर आहे माई बाप पार्टी जो आहे त माई बाप लोग जेके आहिनि उहे
कंदा सपोर्ट, पर उहो त हफ़ीज़ शेख साहब बि त किथां, लेकिन ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं वक़्त जी हालात सां माण्हू पोइ फ़र्द में अहम न हूंदा आहिनि, पोइ हिकमत अमलियूं अहम थी वञनि थियूं। सो लेकिन करे हाणे उन वधीक ॻाल्हाए सघां थो, पर न पियो ॻाल्हायां त हीउ शिबली फराज़ चए छा थो त सादिक सिंघाणी रियासत जो उम्मीदवार आहे। रियासत कॾहिं खां इलेक्शन वञणु शुरू कई आहे? सियासी पार्टियूं इलेक्शन वणंदियूं आहिनि साईं। शिबली फराज़ साहब ऐं जेको रियासत जो नुमाइंदो हूंदो आहे, मिसाल गवर्नर आहे, सदर आहे, इहे रियासत जा नुमाइंदा हुजनि था, त पोइ इहे त अगरि जॾहिं हटी बि वेंदा उहिदे तां त ही 2 सालनि ताईं इलेक्शन में नथा विड़ी सघनि। त रियासत जो जेको उम्मीदवार या जेको मिसाल रियासत जो मुलाज़िम हुजे, फ़ौज में, सिविल ब्यूरोक्रेसी में, किथे बि, त हुनखे त पाबंदी हुजे थी त हू रिटायरमेंट खां पोइ 2 सालनि ताईं सियासत नथो करे सघे, यानी इलेक्शन नथो लड़ी सघे। ही शिबली फराज़ चए पियो त ही रियासत जो जीतो जागतो चेयरमैन सेनेट सियासतदान हू इलेक्शन वठंदो। कमाल था जी हाँ, कमाल था। ठीक है साहब, कॉलर ने सां मोहम्मद अली पंवर मीरपुर कास मां। जी पंवर साहब, छा सवाल हूंदो, छा चवणु चाहींदा? अदा जस अली साहब खां सवाल आहे त सुभाणे पल्लो कंहिंजो भारी आहे, अपोजिशन जो या अपोजिशन जो PDM जो पल्लो भारी आहे या गवर्नमेंट जो? ठीकु आहे, PDM जो पल्लो भारी आहे या गवर्नमेंट जो? पंवर साहब, पल्लो भारी त ॾिसो न कहिड़े पैमानो छा कयूं, तराज़ू कहिड़ो रखूं। अगरि त सिंपल हिसाब रखूं त 51 वोट आहिनि, 52 हुआ पर हिकिड़ो जमात इस्लामी खे हटाए छॾियूं। 51 वोट आहिनि अपोजिशन वटि, 47 वोट आहिनि गवर्नमेंट वटि, त डेफिनेटली पल्लो जेको आहे अपोजिशन जो भारी आहे। अगरि ज़ाहिरी तरह ॾिठो वञे त को इनमें सोच फ़िक्र ऐं को गौर फ़िक्र जी ज़रूरत ई कोन्हे, हीअ त ऑटोमेटिक थी वञणु खपे चेयरमैन सेनेट गिलानी साहब खे। लेकिन असां वटि आख़िरी मिनट ते पल्ले में कुझु ॿियो बि विधो वञे थो। उहो थींदो आहे न तराज़ू में जेको नाप तोड़ थी रही हूंदी आहे, त पोइ आख़िर में हू कुझु ईअं इज़ाफ़ी खणी हिकिड़े पासे विझिबो आहे। त हाणे अगरि हिन पल्ले मां खणी हिन पल्ले में विझी छॾियूं त हीउ पल्लो सरकार जो भारी थी वेंदो। हाणे इहा ख़ुदा खे ख़बर, हाणे छा थो थिए अॼु राति में उहा पाण खे ख़बर। अच्छा, असां फेसबुक ते सवाल आहे मोहम्मद अली बुरड़ो, इन सेनेट इलेक्शन इन जी इल्ज़ामनि सां रिलेटेड ई त अॼु चई नवाज़ लीग जेका प्रेस कॉन्फ्रेंस करे इल्ज़ाम आया आहिनि त असांजे सेनेटर्स खे चयो थो वञे त तव्हां जेको हुकूमती उम्मीदवार खे वोट कयो, छा चई इन खे इलेक्शन कमीशन नथी करे सघे इन्वेस्टिगेट? न, इलेक्शन कमीशन छा इन्वेस्टिगेट कंदी इन्हनि इल्ज़ामात खे? त इहे इल्ज़ामात लॻनि था पिया। ॾिसो, इहा बिल्कुलु ही दरख़्वास्त ॾेई सघनि था इलेक्शन कमीशन खे, पर इलेक्शन कमीशन चवंदी त सबूत आणे ॾियो, हिन वटि छा व्हाट्सएप रिकॉर्डिंग आहे छा? अच्छा, व्हाट्सएप रिकॉर्डिंग आहे बि, ऐं हितां फ़ोन करे हिकिड़े ॾींहुं तव्हांखे कुझु थो चवां त मां जो बाइडन थो ॻाल्हायां, हा सिंधी में कुझु जो बाइडन अमेरिकी सदर ॻाल्हाए पियो। हाणे इहा त केरु बि कुझु बि ॻाल्हाए सघे थो न। हा, केरु उछ थो फ़ोन करे चए मां CIA जो डायरेक्टर थो ॻाल्हायां या फलाणो ॻाल्हायां थो। हा, इन सां कहिड़ो थो फ़र्क़ु पए? इहा साबिती कीअं थी? इहा साबिती कुझु बि कोन्हे। इहो केरु बि करे सघे थो कंहिंखे फ़ोन व्हाट्सएप ते चए त मां जेको आहे फलाणो ख़ान आहियां। सो इहो इन सां साबित त कुझु कोन्ह थींदो। इहे सियासी इल्ज़ाम आहिनि, इहे कानूनी तरह साबित नथा थी सघनि। ठीकु आहे साहब, कॉलर सां गॾु अकबर हुसैन शेख जी शिकारपुर मां। जी शेख साहब, छा सवाल हूंदो? सर अस्सलाम वालेकुम। सर, सेनेट जे हवाले सां थोरो असांजो साईं खां पुछणो हुयो त जेकॾहिं असांजे PDM जा 52 मेंबर आहिनि त साईं जन उहो छॾे छो नथा ॾियनि हिनखे? तव्हांजो शिबली फराज़ जेको साहिबु आहे उहो त चए त बाबा असां बि पंहिंजा हर बार इस्तेमालु कंदासीं। ऐं ॿियो साईं जन खां इहो थोरो पुछणो आहे त तव्हांजो फवाद चौधरी या तव्हांजो असद उमर या फैसल वाडा या जेके ॿिया 5 आहिनि, इहे हुकूमत वञण खां पोइ हिते रहंदा या हलिया वेंदा ॿाहिरि? साईं साईं, जेका पहिरीं ॻाल्हि कई त सिधो नंबर 52 न 51 आहिनि जा। हा, त सिधी ॻाल्हि आहे, छॾे ॾियनि ठही वञे गिलानी साहिबु त पोइ ईअं त सही। अॻु में जेका आहिनि, जॾहिं यूसुफ गिलानी साहिब जी इलेक्शन थी रही त सरकारी धुर जा 176 या 80 वोट हुआ ऐं PDM वटि 160 हुआ। पोइ PDM छॾे ॾे छा? उते उछ त PDM कटे वई। PDM अक़लियत में हुई गिलानी साहब जी इलेक्टोरल कॉलेज क़ौमी असेंबली में, ऐं खटे वियो गिलानी साहब। सो इहो आख़िरी मिनट ताईं सही माण्हू मुआवज़े जा इंतज़ार त कंदा आहिनि शेख साहब, इहा कहिड़ी ॻाल्हि थी। बाक़ी हाणे केरु मुल्क में रहंदो न रहंदो ऐं कहिड़ी हालतुनि में हुकूमती तब्दीली अचे थी, इहे सभु ॻाल्हियूं हुन सां जुड़ियल आहिनि। लेकिन हिन में कुझु नाला जीअं असद उमर आहे, टेक्नोक्रेट माण्हू आहे, हुन ते
बहरहाल जॾहिं हुकूमत कंहिंखे सोड़ो करण ते अचे थी त पोइ त केर बि हुजे, किथां न किथां ॻाल्हियूं निकिरी अचनि थियूं। मूंखे ख़बर न आहे साईं केरु रहंदो केरु न रहंदो। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु सरमद थेबो हैदराबाद मां। जी थेबो साहब, छा सुवाल हूंदो? हलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम। साईं हाणे अर्ज़ु इहो आहे, असांजो नंढड़ो हिकिड़ो सुवालु आहे साईं काज़ी साहिब खां। जी त असांजी जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त ॾिसंदा ईंदा हुआसीं, सोचींदा हुआसीं ऐं ॾिसंदा ईंदा हुआसीं त बाबा पाकिस्तान जा वाघधणी केरु आहिनि, ठीकु आहे। ऐं वाघधणी पोइ हाणे ख़बर पई आहे त केरु आहिनि। त तव्हां हाणे छा था सम्झो त उहे वाघधणी जेके आहिनि उहे पूरी कोशिशि कंदा न साईं खे खटाइण लाइ? साईं हाणे इहो ई त ॾिसणो आहे थेबो साहिबु त वाघधणी कंहिंखे खटाइण जी कोशिशि कंदा। नवाज़ लीग चए थी त हू हुनखे संजराणी साहिब खे खटाइण जी कोशिशि थिए पई। गीलानी साहिब जेको पाण उम्मीदवार आहे चेयरमैन सेनेट लाइ, हू चवनि था न वाघधणी न्यूट्रल आहिनि। हाणे त सुभाणे ख़बर पवंदी। हू त अञा गिलानी साहिब त इहो क्लेम कंदा पिया त सलीम आडवाणी जी जेका मीटिंग थी आहे हुन में त असांजे PTI जा बि जे कुझु गवर्नमेंट जा बि सेनेटर्स असां वटि आया हुआ। बिल्कुलु थी सघे थो। ऐं मूं तव्हांखे प्रोग्राम जे शुरू में चयो त अगरि तव्हां मूंखां पुछो त आउं गिलानी साहिब जी दावा ते यकीन कयां या आउं मरियम साहिबा जी दावा खे यकीन कयां, मुंहिंजे लाइ सभु मोज़िज़ आहिनि। आउं ईअं न की हिकिड़ो कूड़ थो ॻाल्हाए, पर आउं जेका लेवल ऑफ आहे न जिथे हीअ पॉलिटिक्स थिए पई, हीअ जेका पावर जी गेम जी जेका ई तमामु इनमें ॾुखियो मामलात हुजनि था, मतिलबु सो उन में आउं गिलानी साहिब जी अंडरस्टैंडिंग जेका आहे अबाउट दिस होल अफेयर पावर गेम जी, मां गिलानी साहिब सां मतिलबु एग्री कंदुसि त शायदि इदारा वाकई में न्यूट्रल हूंदा। तॾहिं त मांडीवाला साहिब जी दावत में PTI जा सेनेटर बि अची विया। लेकिन ॾिसो हिन में ॿिन्ही सूरतनि में सुभाणे पाण खे हैरान न थियणु खपे। अक्सरियत में अगरि PDM खटे वञे थी, सिधी ॻाल्हि आहे, अक्सरियत में बि खटे वई, सिंपल मेजॉरिटी आहे त खटे। अगरि गिलानी साहिबु हराए वञे थो, संजराणी साहिबु खटे वञे थो, त बकौल शिबली फराज़ जे त हू रियासत जो उम्मीदवार आहे, त हैरत न थियणु खपे। सो हाणे ख़ुदा ठीकु आहे सभु कॉलर अगरि रज़ा मीराणी कंदकोट मां। जी मीराणी साहिबु, छा सुवाल हूंदो? काज़ी साहिब खां सुवाल आहे त पंहिंजो हिकिड़ो उम्मीदवार आहे पीपल्स पार्टी जो गिलानी साहिबु चेयरमैन जे लाइ, ॿियो आहे मौलाना फज़ल रहमान जो। ऐं तकलीफ़ जेकी थिए थी नून लीग खे थिए थी, ऐं प्रेस कॉन्फ्रेंस उहे करंदा, साईं असांजा मेंबर खरिजी विया। इहो असांजी सवली सिंधी में चवणी ईंदी आहे न त जंज पर आई आहे मख न चे, नून लीग वारा ईअं नथा नचनि पिया हुन ते। PTI वारा हो ख़ामोश लॻा पिया आहिनि, MMA वारा। सही फज़ल रहमान बि त कल्ह ताईं इहो क्लेम कयो आहे त असांजे मेंबर्स खे बि धमकियूं अचनि थी पियूं। न ॾिसो ही मीराणी साहिब जंज पराई कीअं थी? गिलानी नवाज़ लीग हिन जंज जा मुख्य हू आहिनि। हाणे जंज वारा बिग ब्रदर जी ऐं बिल्कुलु हू बिल्कुलु मुख्य माण्हू आहिनि। पराई जंज कीअं आहे? PDM जो हराइणु मतिलबु नवाज़ लीग खे बि त ॾुखियो लॻंदो न। सो इहो तव्हां सां इतफ़ाक़ नथो कयां, जंज पराई कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन महिल ताईं हू जेको पंहिंजो मौक़ुफ़ रखियो वेठा आहिनि, उन में इहा जेका इदारनि ते तनक़ीद आहे, इहो फ़िलहालु कमु नवाज़ लीग करे पई, त उहो कमु पई करे PDM में वेही करे। पीपल्स पार्टी थोरो विच वारो रस्तो वठी हले पई, त उहो इहो पई करे। पंहिंजो कमु जंज में त खोड़ माण्हू, हर माण्हू खे डिफरेंट कमु हूंदा आहिनि। कंहिंखे डेकोरेशन संभालणी हूंदी आहे, कंहिंखे खाद खुराक जेको मानी लॻंदी आहे, कंहिंखे छा करिणो हूंदो आहे, कंहिंखे आधर भाउ लाइ गेट ते बीहणो हूंदो आहे। सभिनी जा कमु हूंदा आहिनि। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु बदर नूनारी कंदकोट मां। जी नूनारी साहिबु, छा सुवाल हूंदो? वालेकुम अस्सलाम सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे काज़ी साहिब सां, जीअं जनाब पंहिंजो डॉक्टर हफ़ीज़ शेख खां प्लस यूसुफ रज़ा गिलानी जी पहिरियों इलेक्शन थी, उन में हिकिड़ो सरप्राइज़ अची वियो त जेका वोट पंहिंजो हुकूमती दौर जा घणा हुया, उन्हनि जा थोरा या पोइ बि यूसुफ रज़ा गिलानी खटियो। सुभाणे बि कहिड़े इलेक्शन में कहिड़ो सरप्राइज़ अची सघे थो? उजण साहिबु, सरप्राइज़ तव्हांखे महसूसु थियो हूंदो। मूंखे गिलानी साहिब जे खटण ते को बि सची ॻाल्हि आहे, मूं त तव्हांजे शोज़ में ई डिस्कस कयो पियो। मां त हिकिड़ी ॻाल्हि हुन महिल पुछंदो हुउसि त ग़ैबी ताक़त अगरि ख़ान साहिब सां गॾु नाहे, गिलानी साहिबु खटंदो, ऐं इहो ई इंडिकेटर हूंदो, ऐं उहो इंडिकेटर पाण खे नज़र आयो। सुभाणे अगरि ग़ैबी ताक़तूं, वरी चवां थो, सुभाणे अगरि ग़ैबी ताक़तूं, सुभाणे छा अॼु राति में, अगरि अॼु राति ताईं अगरि जेको आहे
उहो न कयो पंहिंजो संजराणी साहिब जी का मदद न आई ग़ैबी मदद त सुभाणे गिलानी साहिब खटंदो मतिलबु इनमें को कोन्हे न खटण बि ज़रा हुननि जो नंबर खटण घुर्जे खे छॾे ॾियो खटण त पोइ वरी हफ़ीज़ शेख खे खपे हा न छा हुजणु खपे उन छॾियो ॻाल्हि खे जी हा ठीकु आहे सभु कॉलनि सां गॾु विनोद कुमार मीरपुर कासमा जी विनोद साहब छा सुवाल हूंदो छा चवणु चाहींदा सर विनोद पंहिंजो सवाल इहो आहे कारी साहिब सां सुभाणे जेको सेनेट चेयरमैन जी आहे पंहिंजी चूंड सर उनखे सादिक संजराणी यूसुफ गिलानी में केरु सर खटे वेंदो ठीकु आहे अच्छा साईं जो त उहो ई साॻियो तव्हां चयो जेको जवाबु आहे त जिथे बीठो हुते सम्झ में अची वेंदो सुभाणे या अॼु राति ताईं हा न ॻाल्हि इहा आहे त ॾिसो वरी अर्ज़ु कयां त जीअं मतिलबु हिकिड़ी अंडरस्टूड ॻाल्हि हूंदी आहे प्रोपोर्शनेट हिन सिस्टम में इलेक्शन सिस्टम में त जीअं अमेरिका में बि थींदो आहे त बाबा ॾिसबो आहे त हिते 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 अगरि ही खटे विया रिपब्लिकन्स त पोइ उन लाइ डिक्लेयर थी वञे थो त फलाणो प्रेसिडेंट थी वियो जी मतिलबु उते को तसवर न आहे त ही फिरी वेंदा असां वटि बि टेक्निकली त ईअं ई थियणु खपे त बाबा हेतिरा सेनेटर फलाणी पार्टी जा आहिनि हाणे त इलेक्शन त थींदी हिकिड़ी फॉर्मेलिटी हिकिड़ी सिर्फ़ु हिकिड़ी छा फॉर्मेलिटी खे छा चवंदासीं त हिकिड़ो खानापूरी हा लेकिन असां वटि खानापूरी नथी थिए जीअं मिसाल हफ़ीज़ शेख जो खटणु फितरी हो मतिलबु फितरी ग़लति लफ़्ज़ आहे असां वटि फितरी ज़रूरी हो मतिलबु हिकिड़ी टेक्निकली त हुन वटि अक्सरियत हुई PTI जे तहादियुनि वटि लेकिन नतीजा ॿिया अची विया हिते बि ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिरी तरह त गिलानी साहिबु चेयरमैन सेनेट थी वियो न छाकाणि त हुनजा 51 वोट्स आहिनि 4 वोट मथे आहिनि पर आख़िरी मिनट ते जेको कुझु थिए थो असांजे मुल्क में उहो चाहे जनरल इलेक्शन हुजनि चाहे चेयरमैन सेनेट जा इलेक्शन चाहे काउंसलरी जा इलेक्शन हुजनि आख़िरी मिनट ते रिज़ल्ट मटिजी वञनि था हिकिड़े ज़माने में जॾहिं 80s 90s वारा इलेक्शन थींदा उते त कमाल थींदो पोलिंग स्टेशन ते हिकिड़ो खटियो वेठो हूंदो टीवी तां ॿिए जो अनाउंसमेंट थींदो सो असांजे मुल्क में त कोई अजीब ॻाल्हि थोरी आहे जी हा इहे त दस्तूर रहियो आहे हिकिड़े क़िस्म जो ठीकु आहे सभु कॉलर असां गॾु डॉक्टर मंज़ूर मेमण कराची मां जी डॉक्टर साहब छा सुवाल हूंदो हेलो जी हेलो जी आवाज़ अचे थो हेलो जी डॉक्टर साहब आवाज़ अचे थो अस्सलामुअलैकुम डॉक्टर मंजूर मेमन थो ॻाल्हायां वालेकुम अस्सलाम काज़ी साहब सां इहो सवाल हिकिड़ो करिणो आहे त ही जो कंप्रोमाइज़ ऐं मैनेज्ड इलेक्शन्स जेके आहिनि इन जो आख़िर हल छा आहे ही कॾहिं सेनेट जे इलेक्शन में बि असां पहिरीं ॾिठो वरी ही इलेक्शन में बि इहो पड़ाॾो हले पियो त हिन खे बि मैनेज कयो वेंदो असां कॾहिं आज़ादु थींदासीं कॾहिं हीअ असां में असली जमहूरियत ईंदी जो असां सही तरीक़े सां वोट कास्ट कंदासीं ऐं सही तरह ही छा जेके इल्ज़ामात लॻनि पिया एस्टेब्लिशमेंट ते जेके नवाज़ शरीफ़ वारा हणनि पिया इहे मुल्क लाइ त सही न आहिनि इहे मुल्क लाइ हानिकार आहिनि जेके बि इल्ज़ाम लॻनि था पिया इहे असां केसि ताईं वेंदा ॿियो जिन ही जेके ॿई धुरियूं हिकिड़ी अहिड़ी लेवल ते पुॼी विया आहिनि जिथे हिननि जो मिलणु ॾाढो ॾुखियो थी वियो आहे हिन लाइ बहितर न आहे त जेको प्राइम मिनिस्टर जो जेको टेन्यूअर आहे जेको 5 साल आहे हुनखे घटाए 4 साल कयो वञे 2.5 साल त थी चुका आहिनि इमरान ख़ान साहिब खे हिकिड़ो साल हिकिड़ो ॿियो ॾेई छॾियो हुनखे त जीअं वरी इलेक्शन जे तरफ़ वञी सघूं डॉक्टर साहब ॻाल्हि इहा आहे त तव्हां त चओ था त 1 साल आउं त चवां थो टेन्यूअर ई 2.5 साल करे छॾियो हर 2.5 साल खां पोइ इलेक्शन करायो द आंसर फॉर अ बेटर डेमोक्रेटिक कल्चर इज़ मोर डेमोक्रेसी तव्हां ख़राबु जमहूरियत खे कीअं बहितर करे सघो था वधीक जमहूरी प्रोसेस खे तेज़ करे देयर इज़ नो शॉर्टकट छाकाणि त हीअ रवैयनि जी ॻाल्हि आहे उहो रवैयो हिकिड़े आम वोटर ख़बर ख़ान जो बि आहे उहो जेको भोतार खटे अचे थो हुनजो बि आहे पोइ इहो असां वटि हिकिड़ो पूरो कल्चर आहे इहो कल्चर तव्हां कंहिंजे लेक्चर ॾियण सां को कानून पास करण सां के हद ताईं त ॾिसी सघो था बट उहो 100% ख़तमु न थींदो सो मोर डेमोक्रेसी वधीक हिनखे फ्रीडम ॾिजे ट्रांसपेरेंसी ॾिजे डिघी ॻाल्हि थी साईं राजूड़ी फ़ैसिलो कयो डॉक्टर साहिब त भला छॾियो तव्हां 2 साल थी विया त साल ॿियो ॾियो ॻाल्हि ख़तमु कयो जी साईं हाणे राजूड़ी फ़ैसिला डॉक्टर साहिब माज़रत सां उहो कोन मञंदा छाकाणि त ख़ान साहिबु जेको आहे उहो अगरि हुनखे 1.5 साल ॿियो मिलियो ऐं इहो पक सां मिलियो त 1.5 साल ताईं केरु कोन छॾींदो
त हीअ जेको कार्रवायूं आहिनि उहो त हिन में त अहिड़ी तेज़ी ईंदी, सिंध में बि तेज़ी ईंदी, पंजाब में बि तेज़ी ईंदी। सो या डॉक्टर साहब अगरि जिरगो करे हिननि जो राजूणी निबेरो करे त पोइ या त ख़ान साहब खे बि झलियो साईं डॉक्टर साहब, त उहो हिननि PTM वारनि जे ख़िलाफ़ ई न भई हीअ ॿिया किसा जेके आहिनि उहो थदा करे, थोरो तूं पोइ हिते थोरो तूं पोइ जे थींदो आहे राजूणी थींदो आहे, थोरो तव्हां बि छॾियो ॾाह थियो न विढ़ो, मुल्क लाइ चङो कोन्हे। डॉक्टर साहब इहा तव्हांजी तमामु नेक ख़्वाहिश आहे, पर अहिड़ो मूंखे थींदे नज़र नथो अचे त को राजूणी थींदी। ऐं सम्झां थो राजूणी अगरि थी बि प्राइम मिनिस्टर साहब अनाउंस अॼु बि कयो नो NRO त NRO नहीं दूंगा, सो घबराना मत, NRO नहीं दूंगा। सो माण्हुनि लाइ नियापो अथसि, घबराओ नहीं। ऐं हिननि अपोज़िशन लाइ त NRO नहीं दूंगा। सो ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिर आहे ही इमरान ख़ान ऐं नवाज़ लीग त ठहण जहिड़ा आहिनि कोन। हाणे सुवाल इहो आहे त नवाज़ लीग ऐं जेके सगारा हल्का आहिनि उन्हनि में को विझड़ाइप थी सघे थी या नथी थी सघे, ऐं सम्झां थो थी सघे थी। भले हीअं नज़र अचे त नामुमकिन आहे, पर मुशर्रफ साहब बि त भला करे छॾियो न, पोइ वापसि आया, पोइ वरी हुननि बि क़बूलियो, हिननि बि लचक ॾेखारी, वरी प्राइम मिनिस्टर थियो नवाज़ शरीफ़ साहब, वरी नवाज़ शरीफ़ साहब न मुड़ियो, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। लेकिन हिन दफ़े उहो विढ़ी अचे पियो, हिन दफ़े के लॉबिंग जे नतीजे में न पियो अचे, हिन दफ़े नवाज़ शरीफ़ ऑप्टेड कि हू विढ़ी करे ऐं वापसि अगरि पावर में आयो त सो तंहिंजे करे थोरो ॾुखियो थींदो, लेकिन पावर गेम आहे, इनमें नामुमकिन कुझु बि न आहे। ठीकु आहे साहब, कॉलर सां गॾु आगा नईम ख़ान सखर मां। जी आगा साहब, छा सवाल हूंदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सही काज़ी साहब जन खां मुंहिंजो इहो सवाल आहे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे सिंध में तव्हां कीअं था ॾिसो? कीअं था ॾिसो मतिलबु? कीअं माना साईं कहिड़े हिसाब सां? साईं ईअं ॾिसां थो 12.5 साल थी विया आहिनि ऑल टुगेदर सभु। हा, पीपल्स पार्टी 12.5 सालनि खां हुकूमत में आहे। जीअं तव्हां ॾिसो पिया आगा साहब, ईअं आऊं पियो ॾिसां, सॼी सिंध ॾिसे पई। जी हा, सॼी सिंध ॾिसे पई। अच्छा, मुंहिंजो सेनेट इलेक्शन सां अगरि हिकिड़ो सवालु रखिजे त हिन वक़्तु मतिलबु पीपल्स पार्टी फर्स्ट स्टेप थियो त भई PDM खे मंज़ूर कराए वई त भई तव्हां जेको आहे उहो इस्तीफ़ा छॾियो, फ़िलहालु छॾियो, हिननि ॻाल्हियुनि खे फ़िलहालु असां इलेक्शन में हिसो वठूं था। इलेक्शन में हिसो वठरायो, सभु कुझु थी वियो। वरी पीपल्स पार्टी तयारु करायो सेनेट जे इलेक्शन में हिसो कराइण लाइ, सेनेट जो इलेक्शन बि थी वियो। वरी पोइ पीपल्स पार्टी हाणे चेयरमैन बि पंहिंजो कराइण वञे थी पई। मौलाना फज़लुर रहमान खे बि एडजस्टमेंट थी वई, का न का चलो डिप्टी चेयरमैन उनखे मिली वियो। नून लीग खे वाक़ई काथे न काथे सेल्फ ऑफ डिप्राइवेशन त न थींदी? न, ही बाय चॉइस आहे, ही बाय चॉइस आहे नवाज़ लीग जे। न त ॻाल्हि इहा आहे त इहो त हीअ अञा चेयरमैन थिया, सेनेटर बि कोन थियो गिलानी साहब, तॾहिं खां वञी इहा सलाह मशवरो हो त गिलानी साहब चेयरमैन थींदो, ऐं पोइ नवाज़ लीग खे लीडर ऑफ अपोज़िशन कबो सेनेट जे अंदरि, उहा सीट नवाज़ लीग खे मिलंदी। लेकिन ॾिसो, असल जेको पावर आहे उहो त क़ौमी असेंबली मां ड्रॉ थिए थो न, सेनेट मां को पावर ड्रॉ नथो थिए, GT रोड ते ड्रॉ थिए थो। ऐं क़ौमी असेंबली में पावर ड्रॉ थिए थो, ऐं क़ौमी असेंबली जो पावर जेको आहे उहो GT रोड मां ड्रॉ थिए थो। उहो त नवाज़ लीग वटि आहे न, त हुनखे ख़बर आहे देरि सवेर जंहिंखे बि ॻाल्हाइणो आहे या कॉम्प्रोमाइज़ करिणो आहे या उनखे नवाज़ लीग सां ॻाल्हाइणो ज़्यादा प्रेफरेबल नवाज़ लीग ई हूंदी हुन लाइ। ठीकु आहे साहब, कॉलर सां गॾु गुलाम नबी शेख कराची मां। जी शेख साहब, छा सवाल हूंदो? वालेकुम अस्सलाम। सर, गुलाम नबी शेख थो ॻाल्हायां सर। जी सर, पंहिंजो इहो अलीगढ़ साहिब खे पंहिंजो रिक्वेस्ट सवाल बि करिणो हुयो। सखर में जेको यूनिवर्सिटी शागिर्द जेको इरफान जतोई, जेके सखर जे SSP इरफान समो ऐं SH निसार शाह जेको एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग कई आहे सर, उनजे बारे में सिंध में माना वॾो एहतजाज लॻो पियो आहे। एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग आहे, कुंदर आहे, नौजवान शागिर्द हुयो, हुनखे मारियो वियो बेगुनाह। उनजे लाइ असां अलीगढ़ साहिब चवंदासीं त वधि में वधि इन जे लाइ एहतजाज कयो वञे। पंहिंजो कोई बि माना उन ग़रीब जो कोई वाहर न आहे। एहतजाज माना क़ौम पर जमायतूं थियूं या जेको बि थियो, एहतजाज कनि थियूं पयूं, पर माना CM साहब एक्शन न वरितो आहे, न सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस एक्शन वरितो आहे, कोई बि न वरितो आहे। छा आया असां सिंधी ईअं मरदा वेंदासीं? छा असां आया सिंधियुनि खे ईअं क़तल कंदा वेंदा बेगुनाह? इन जे लाइ थोरो फरमाईंदा त बहितर थींदो। ठीकु आहे शेख साहब। सही शेख साहब, हिन इरफान जतोई जो मामिलो हुजे या अहिड़ा जेके मामला हुन था उन ते मुस्तक़िल ॻाल्हायूं था। इरफान लाइ बि ॻाल्हायोसीं पिए। आऊं नथो चाहियां त हू नौजवान बेगुनाह हो या गुनाहगार हो, ॾोहारी हो या बेकसूर हो, छाकाणि त इहो हिते मुद्दो बहस हेठि आहे ई कोन।
मुद्दो इहो आहे त तव्हां जॾहिं कानून खां मथां थी मुनसिफ़ थियो था, चाहे माण्हुनि खे खंभे वञो, चाहे माण्हुनि खे गोॾा टोड़े छॾियो माण्हुनि जा, चाहे माण्हुनि खे मारे छॾियो, इहो हक़ु कंहिंखे ई न हुजणु खपे। इहो हक़ु जेको आहे पुलिस या कंहिं बि इदारे वटि न हुजणु खपे एक्सेप्ट जुडिशरी। जुडिशरी कंहिंजी कैद कंहिंखे मतिलबु मौत जी सज़ा बि ॾेई सघे थी, कंहिंखे क़ैद बि सज़ा ॾेई सघे थी, छाकाणि त हू हिकिड़ो जुडिशियस प्रोसेस आहे। ऐं इहा ॻाल्हि सवे सालनि जी इंसानी जेका इर्तिका आहे उन में वञी तय थियो। उनजो नचोड़ इहो आहे त बाबा को माण्हू जंहिं वटि कानून जी सम्झ बि हुजे ऐं सॼो जेको आहे उहो गैर जानिबदार हुजे ऐं उहो वेही फ़ैसिला करे त ही माण्हू जेको आहे ॾोहारी हो या न हो ऐं केतिरी सज़ा जो मुस्तहिक आहे। इहो अगरि को SHO या SP या अलिफ या DIG या IG हू कॉम्पिटेंट न आहे, लीगली स्पीकिंग हू कॉम्पिटेंट न आहे, न ई उनखे इख्तियार आहे त ही इख्तियार खे ओरहंगण ही तव्हांजे साम्हूं आहे न। ही जेको वीचारो अॼु ताईं दरबदर थिए थो, छा नालो आहे नौजवान हैदराबाद जो जंहिंखे गोॾा जेॾा टोड़े छॾियाऊं अॼु ताईं घुमंदो वठे थो, न न नालो अची अजय छा नालो आहे जी। सो ॻाल्हि इहा आहे त इहो कंहिंखे कीअं इख्तियार आहे। जीअं हैदराबाद में हिकिड़ो पुलिस वारो आहे, हुनखे हिकिड़े भुतार जेको आहे हुनजी ॿई टंगूं ऐं ॿई हथ कपे छॾिया, हाणे हिकिड़ो ज़िंदा लाश आहे। त पोइ अगरि इहे फ़ैसिला भुतार पुलिस या को बि पंहिंजे मुंहुं करणु शुरू कंदा, पाण जज थी वेंदा, त पोइ इहो त कंहिं सूरत क़ाबिल रीत न आहे, पोइ जंगल जो कानून आहे। ठीकु आहे साहब, कॉलर सां गॾु रसूल बख़्श मंगवार सकरण मां। जी मंगवार साहब, छा चवणु चाहींदा? मंगवाणो जी, मंगवाणो साहब सवाल कजो। सही, तव्हांजो आवाज़ु कटिजे थो। ठीकु आहे, ॿीहर कॉल कजो। ठीकु आहे अली साहब, एज़ एक्सपेक्टेड जीअं हुयो, थोरो अॻिते वधूं था पिया त एज़ एक्सपेक्टेड जीअं हुयो त भई असलम अबड़ो साहब ऐं शहरियार शहर साहब मतां पार्टी मां हलिया वञनि, पार्टी मां आउट थी। ठीकु, कढी छॾियूं या पाण छॾे न अनाउंस करे छॾियूं, कढी छॾियूं PTI। ठीकु आहे, हाणे कढी छॾियूं त हू इस्तीफ़ा ॾींदा ऐं पोइ वञी पीपल्स पार्टी जी टिकट ते बाई इलेक्शन विढ़ंदा। त सरकार जे साम्हूं उहे बि असलम अबड़ो जो पंहिंजो हिकिड़ो आहे जेको बाद में पंहिंजो, हाणे इहो अलॻि मसइलो आहे त जखराणी जेको आहिनि एजाज जखराणी वारा, इहो हुनखे दिलियां क़बूल कंदा न कंदा उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, छाकाणि त हीउ वियो बि इन करे ई हो। जी हा, जेको पार्टी जे अंदरि ग्रुपिंग थी वेंदी आहे, पोइ हुनखे टिकट न मिली, इहो मामिलो थियो। पर हाणे शायदि असलम अबड़ो साहिब खे एक्सेप्ट करे वठनि ऐं ज़ाहिर पार्टी हुनखे टिकट ॾेई छॾे त बाई इलेक्शन खटे वेंदो। शहरियार शहर बि हुते साम्हूं जाम महताब ॾहर खटियो, महताब ॾहर साहिब खे सेनेट में अकोमोडेट करे छॾियो अथनि, सेनेटर करे छॾियो आहे पीपल्स पार्टी। ज़ाहिर उते बि तक़रीबन पीपल्स पार्टी जे साम्हूं उम्मीदवार पीपल्स पार्टी जो ई उम्मीदवार थी बीहंदो, त PTI त कोन खटंदी हिते। ऐं सिधी ॻाल्हि इहा आहे त असलम अबड़ो या शहरियार शहर को PTI जे करे कोन खटिया। ऐं PTI में अगरि रही बि पोइ का हेल्प PTI खे मिली सघे पई या न पई मिली सघे अहिड़नि पार्टी वर्कर सां? जी सही, मतिलबु अहिड़ा लीडर सां PTI में रही बि करे छा PTI खे हेल्प मिली सघे पई? त ॾिसो PTI जी इंटीरियर्सनि जे हवाले सां त को प्रायोरिटी न आहे न, त मतिलबु गैर ज़रूरी माण्हू वेठा वेठा हुआ त कहिड़ो फ़र्क़ु पियो पए, न वेहंदा त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। PTI खे अगरि घोटकी में या जकोबाद में या दादू में असां लियाकत जतोई साहब वारा अगरि हलिया वेंदा, सदाकत जतोई वारा, त PTI कहिड़ी दिलचस्पी आहे? चलो ठीक है, अच्छा ये भी चले गए, कोई बात नहीं, हाणे कोई बात नहीं, तो कोई बात नहीं चल रहा है। जी हाँ, कोई बात नहीं, त पोइ ईअं ई हलंदो पियो जीअं हलंदो आहे हिननि जो PTI वारनि जो। त ख़ैर सिंध में त ख़ैर हुनजी आई। अच्छा, अगरि अॻिते वधूं त लाहौर हाई कोर्ट में जीअं असां पंहिंजे सेनेट जी कंहिं ज़माने में, सॉरी तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, हिकिड़ो फेज़ आयो हो जॾहिं इमरान ख़ान जो जेको ब्रांड हो उहो इंटीरियर्सनि में बि स्पेशली यूथ में, नौजवाननि में हिकिड़ो हुन पंहिंजो स्पेस ठाहिणु शुरू कयो। हर ज़िले में, ख़ासि तौर ते ज़िले हेडक्वार्टर ऐं कुझु तालके हेडक्वार्टर्स में बि PTI इमरान ख़ान जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो सपोर्ट बेस ठहणु शुरू थियो। यूनिवर्सिटीज़ में बेस ठहणु, नौजवाननि में, यूथ में बेसिकली, ऐं ख़ुदि ख़वातीन में हिते हिकिड़ो जो ठहणु शुरू थियो। इग्नोर ऐं घबराहट, हाणे उहो डिघी ॻाल्हि थी वेंदी। मां हिकिड़े
चलो ठीकु आहे सर। अच्छा अब्दुल हफीज़ शेख त जीअं तव्हां ॻाल्हि कई त अब्दुल हफीज़ शेख साहब जो फाइनेंस मिनिस्टर आहिनि पंहिंजो हेॾे सारो, त उन्हनि जो इलेक्ट थियणु ज़रूरी हो सेनेट में अचणु, त जीअं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे पंहिंजी पोस्ट पंहिंजी इहा मिनिस्ट्री बरक़रार रखणु खपे। अॼु लाहौर हाईकोर्ट में जेको आहे उहो इन जे मामले ते ई एडवाइज़र्स जे मथां केस हुयो त प्राइम मिनिस्टर जेके एडवाइज़र्स ऐं मिनिस्टर जेके इलेक्ट न आहिनि थियल ऐं सिलेक्ट थियल आहिनि प्राइम मिनिस्टर तरफ़ां, त चई रिमार्क्स इन द इलेक्शन हारने पे इखलाकी तौर पर हफीज़ शेख साहब को इस्तीफ़ा दे देना चाहिए था। चीफ जस्टिस लाहौर हाईकोर्ट जा रिमार्क्स आहिनि ऐं हुननि जो चई त सिर्फ़ु ओनली असेंबली जो जेको ई मेंबर आहे वज़ीर थी सघे थो पियो, हाणे हफीज़ शेख साहब वज़ीर नथो थी सघे, ऐं बाक़ी जेके बि 17 उन्हनि जा एडवाइज़र रखियल आहिनि प्राइम मिनिस्टर जा, उन्हनि सभिनी जी बि तफ़सीलात ऐं क्वालिफिकेशन घुरी छॾींदो त उन्हनि अढाई सालनि में कहिड़ा कहिड़ा कैबिनेट में वेही कम कया आहिनि। प्रॉब्लम थी वेंदो अगरि ईअं हाई कोर्ट फ़ैसिलो ॾियो, ख़ैर पोइ सुप्रीम कोर्ट में चैलेंज थी सघे थो अगरि लाहौर हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो बि। ख़ान साहब लाइ शयूं ॾुखियूं त थींदियूं वञनि पियूं न साईं। इलेक्शन कमीशन बि ख़ान साहब जी ख़्वाहिशनि जे बिल्कुलु उबतड़ मामलात करे पई, ऐं अहिड़ा अदालती फ़ैसिला बि, ऐं अगरि मिसाल हाणे ॾिसूं त हीअ बि हिकिड़ी शइ ॾिसणु वटां उहो त अदालत सगोरी आहे जेको वणे फ़ैसिलो ॾिए, पर मिसाल डस्का जे अगरि इलेक्शन कराइण जो बि इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट अगरि चयो त अपहेल करे छॾियो त हा ठीकु आहे करायो, त ख़ान साहब लाइ जिथां किथां, ऐं सुभाणे अगरि यूसुफ रज़ा गिलानी बि चेयरमैन थी वियो ऐं चेयरमैन सेनेट थियण खां पोइ लॉन्ग मार्च बि शुरू थी वियो, त मुश्किल तो आ गई न जनाब। इलेक्शन जी तैयारी वठणी पवंदी प्राइम मिनिस्टर साहब खे। ठीकु आहे साहब, कॉल न सां मुमताज़ अली पंवर चूंडको मां। जी पंवर साहब छा सवाल हूंदो? सवाल जो जवाब दाली साहब ॾेई वियो, हाणे मां ॿुधो पर हाणे कयां थो सवाल। अर्ज़ु इहो त साईं सुभाणे जेकॾहिं PDM जा ॿई कैंडिडेट फर्द कयो कामयाब थी था वञनि, छा उन खां पोइ लाॻमर जो ऑप्शन रहंदो? अञा शदो मत सां हूंदो, अञा शदो मत सां लॉन्ग मार्च, छाकाणि नवाज़ लीग हाणे सभु फरमाइशूं पीपल्स पार्टी जूं ॿुधी वरितियूं आहिनि, हाणे पीपल्स पार्टी खे बि ॿुधणो पवंदो नवाज़ लीग खे, ऐं हू आउं नथो सम्झां त राज़ी थींदी लॉन्ग मार्च खां घटि, बल्कि इस्तीफ़ान जी बि ॻाल्हियूं शुरू थींदियूं पोइ। लेकिन इहो आहे त लॉन्ग मार्च, पर हाणे इहो अलॻि सुवालु आहे पंवर साहिबु त लॉन्ग मार्च सिर्फ़ु चवण सां त कुझु फ़ाइदो न आहे। जी हा, उहो लॉन्ग मार्च केतिरो असराइतो हूंदो, केतिरा माण्हू ईंदा, डी चौक में दाख़िल थी वेंदा, उते वेही रहंदा, त पोइ त का ॻाल्हि थी। बाक़ी अगरि ईअं को ईअं 2-1000 10,000 माण्हू अची हथणी हलिया विया पिंडी जे ॿाहिरां इस्लामाबाद जे किथे वेही ऐं कचहरी करे हलिया विया 2-3 ॾींहं, त पोइ कुझु कोन थींदो। लेकिन यूसुफ रज़ा गिलानी जे खटण सां अपोज़िशन जे रैंक्स में सिर्फ़ु पीपल्स पार्टी न, PDM जे सॼे जेके रैंक एंड फाइल आहे, हेठि कार्डर्स आहिनि, उन में हिकिड़ो जोशो ख़रोश त सुभाणे तमामु मथे अची वेंदो, ऐं PTI वारा डिमोरलाइज़ शदीद थींदा। पोइ वरी जेतिरी जेका ॿोली गिलानी साहिब लाइ इमरान ख़ान इस्तेमालु करे पियो, चोर ऐं करप्ट ऐं फलां जेको बि ॻाल्हाए थो, हाणे पोइ चेयरमैन सेनेट लाइ ॻाल्हाईंदो, जेको चेयरमैन सेनेट ब लिहाज़ उहिदा जॾहिं सदर पाकिस्तान अलवी साहब मोकिलंदे वेंदो त हू एक्टिंग प्रेसिडेंट थी वेंदो, त उनखे हाणे चोर ऐं हीअ सभु ॻाल्हियूं कंदो, मुश्किल हले पियो, हीउ किसो ॾुखियो थींदो वञे पियो। ख़ान साहब पंहिंजे बयानीअ में लॻे थो त पाण फासे पियो। ठीकु आहे साहब, कॉलर नसर गुलाम मुस्तफ़ा महर सालेपट मां। जी महर साहब छा सवाल हूंदो? सर अली काज़ी साहब खां असांजो अर्ज़ु आहे त फुल हाफ पढ़ाई जेका आहे IG कराए थो, या इहे जेके वीचारियूं नंढड़ियूं काकरनि खे ज़ना कयो थो वञे, मारियो थो वञे, त इहो IG सर हटायो छो नथो वञे? IG जेको आहे नाकार आहे, कंहिं कम जो ई न आहे सर, जेको माण्हू ई नथो गिरफ़्तार करे सघे सर। असां ठीकु आहे, IG माण्हू नथो गिरफ़्तार करे सघे। महर साहब हाणे IG खे त मुश्ताक महर खे त पाण अची त गिरफ़्तार न करिणो आहे, मुंहिंजे ख़्याल में हुते SSPs खे ऐं हिननि खे कमु करणु खपे, लेकिन IG खे अहिड़े मामलनि जा नोटिस मुंहिंजे ख़्याल में हिन वरितो बि आहे, शायदि हिन कोई इंक्वायरी जो बि कमु थियल आहे। सिर्फ़ु पुलिस जी असीं शख़्सियतनि में फासी पऊं था। ॻाल्हि इहा आहे त पुलिस में जेसिताईं मजमूई तरह हिकिड़े रिफॉर्म्स न आंदा वेंदा, इन को सुधारा न आंदा वेंदा, त पुलिस जो खातो ईअं ई हलंदो रहंदो जीअं हले थो। ऐं ॻाल्हि इहा आहे त हुकूमत खे ॾाढी शौक़ु हुजे थो त सफ़ा असांजा हीअ जेकी पुलिस हुजे असांजी सफ़ा कमदारी करे, ऐं पोइ अगरि पुलिस अगरि कमदारी बदिरां न्यूट्रल थियणु चाहे थी त पोइ चइबो आहे त हीअ बाग़ी आहिनि। सो इन करे को प्रॉपर
सिस्टम ठीकु आहे साहब। ऐं सभु आख़िरी अगरि सवाल तव्हां अगरि रखी वेठूं त पाकिस्तान मुस्लिम लीग चाहे थी त माना हिकिड़े क़िस्म जा फ्रेश इलेक्शन थियनि ऐं मौलाना फज़ल रहमान लॉन्ग मार्च लाइ तमामु घणा इंपॉर्टेंट आहिनि। मौलाना फज़ल रहमान जमात उलमा फज़ल जी पार्टी जेका आहे पीपल्स पार्टी जेका आहे उहा थोरी शायदि रिलेक्टेंट हुजे लॉन्ग मार्च करण लाइ। त अगरि पीपल्स पार्टी रिलेक्टेंट थिए थी त मौलाना फज़ल रहमान अगरि पीपल्स पार्टी सां गॾु स्टैंड कनि था पिया फॉर लॉन्ग मार्च में एतिरी दिलचस्पी नथा वठनि त पोइ छा लॉन्ग मार्च न्यू इलेक्शन कराए सघे? इहो तव्हां तय रखो। मौलाना फज़ल रहमान उते बीहंदो उते बीहंदा जिते नवाज़ लीग बीहंदी। हिन अंदरि जेको आहे बाक़ी समूरियूं पार्टियूं, उहा हिकिड़ी हदि मूंखे नंढी पार्टी जी ख़बर न आहे, बाक़ी समूरियूं पार्टी हिन महिल नवाज़ लीग सां बीहंदियूं। पीपल्स पार्टी हिकिड़ी अकेलो आवाज़ आहे फ़िलहाल। सो ईअं मौलाना फज़ल रहमान साहिब जेके आहिनि आउं सम्झां थो टिल्ट कंदा जेको फ़ैसिलो नवाज़ शरीफ़ कंदो, छाकाणि त फ्यूचर JUI बि या मौलाना साहिब बि सियासी माण्हू आहिनि, वॾा पुराणा हिननि जा आहिनि, तजुर्बो आहे। फ्यूचर नवाज़ लीग में ॾिसनि था, पीपल्स पार्टी में नथा ॾिसनि। भले हुनजा ज़ाती वास्ता ज़रदारी साहिब सां हुजनि, पर हू फ्यूचर जेको आहे ऐं पख्तून ऐं पंजाब जो हिकिड़ो उहो कॉम्बिनेशन आहे, उहो आउं नथो सम्झां त मौलाना साहिब पीपल्स पार्टी सां बीहंदा। ठीकु आहे अली साहब, वॾी महिरबानी अली साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में यादि।